नासिन वर्ल्ड कप में खराब कारकर्दगी के हवाले से ॿुधाईंदासीं त पीसीबी समूरी सिलेक्शन कमेटी के हटाए छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त पीसीबी मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन सिलेक्शन कमेटी के बरतरफ़ करे छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त टीम के डायरेक्टर मिकी आर्थर ऐं हेड कोच ब्रैड हेडन खां रिपोर्ट तलब कई वई आहे। अॻूणे कप्तान यूनिस खान के सिलेक्शन कमेटी में अहम जिम्मेवारी मिलण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। खबर पिया वर्ल्ड कप में खराब कारकर्दगी के हवाले से पीसीबी समूरी सिलेक्शन कमेटी के हटाए छॾियो। पीसीबी मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन सिलेक्शन कमेटी के बरतरफ़ करे छॾियो आहे। टीम के डायरेक्टर मिकी आर्थर ऐं हेड कोच ब्रैड हेटन के रिपोर्ट तलब कई वई, जॾहिं त अॻूणे कप्तान यूनिस खान के सिलेक्शन कमेटी में अहम जिम्मेवारियूं मिलण जो इम्कान आहे। वर्ल्ड कप में खराब कारकर्दगी के हवाले से ॿुधायूं पिया पीसीबी समूरी सिलेक्शन कमेटी के हटाए छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त वर्ल्ड कप में खराब कारकर्दगी ॾेखारण ते पीसीबी समूरी सिलेक्शन कमेटी के हटाए छॾियो आहे। टीम के डायरेक्टर मिकी आर्थर ऐं हेड कोच ब्रेड हेटन खां रिपोर्ट तलब कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त टीम के डायरेक्टर मिकी आर्थर ऐं हेड कोच ब्रैड हेडन खां रिपोर्ट तलब कई वई आहे। अॻूणे कप्तान यूनिस खान के सिलेक्शन कमेटी में अहम जिम्मेवारी मिलण जो इम्कान आहे। वर्ल्ड कप में खराब कारकर्दगी ॾेखारण ते पीसीबी समूरी सिलेक्शन कमेटी के हटाए छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं त वर्ल्ड कप में खराब कारकर्दगी ॾेखारण ते पीसीबी समूरी सिलेक्शन कमेटी के हटाए छॾियो आहे। इन हवाले से वधीक तफ़सील लाइ ते मौजूद आहे मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, अपडेट कजो। जी काजी राबेल, पाकिस्तान क्रिकेट टीम की इन 13 क्रिकेट वर्ल्ड कप में जी परफॉर्मेंस हुई उन खां पोइ तमाम घणी तनकीद कई वई, एक तो कप्तान से बो खास कर सिलेक्शन कमेटी से गॾु कोचिंग स्टाफ से। तो उन तनकीद जो नतीजो है तो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड की मैनेजमेंट कमेटी के चेयरमैन सिलेक्शन कमेटी के जो है सो वो खत्म कर छॾियो आहे। हालांकि चीफ सिलेक्टर इंतजाम लको जे इस्तीफ़ा ॾेई छॾी, उन खां पोइ तौसीफ अहमद के सीनियर सिलेक्शन कमेटी जो चीफ सिलेक्टर मुक़रर कयो वियो। उन सां गॾु वजाहत वासी के जूनियर सिलेक्शन कमेटी जो चेयरमैन मुक़रर कयो वियो। तो उन सिलेक्शन कमेटी के उन खत्म करे छॾिया। उन सां गॾोगॾु जेके कोचिंग स्टाफ में माण्हू आहिनि, जीअं टीम डायरेक्टर आहे मिकी आर्थर, कोच आहे ब्राड बर्न ऐं बैटिंग कोच आहे एंड्रू पैटक, उन्हनि खां उन रिपोर्ट तलब करे वरिती आहे ऐं इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो त सुभाणे जेको आहे सो मिकी आर्थर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट कमेटीअ जे चेयरमैन सां मुलाक़ात कंदो ऐं पंहिंजी रिपोर्ट ॾींदो ऐं उन रिपोर्ट ते इहो फ़ैसिलो कयो वेंदो त जेको फॉरेन कोचिंग स्टाफ आहे उनखे जेके ज़रिया चवनि पिया त ख़त्म कयो वेंदो ऐं पाकिस्तानी कोचिस खे जेको आहे पाकिस्तानी क्रिकेट टीम जी ज़िम्मेवारी ॾिनी वेंदियूं। उन हवाले सां अॼु अॻूणो जेको कप्तान आहे पाकिस्तान क्रिकेट टीम जो 2009 जी जेकी T20 वर्ल्ड कप खटाइण जो अहम किरदार अदा कंदड़ यूनिस खान जी मुलाक़ात जेकी आहे उहा पीसीबी चेयरमैन मैनेजमेंट कमेटी चेयरमैन चौधरी ज़का अशरफ सां शेड्यूल थियल आहे। उहा मुलाक़ात थींदी ऐं 17 तारीख़ ते पीसीबी मैनेजमेंट कमेटी जो चेयरमैन आहे चौधरी ज़का अशरफ उहो भारत वेंदो ऐं भारत में आईसीसी जी जेकी मीटिंग शेड्यूल थियल आहे, पर उन खां अॻु में उहो कप्तान बाबर आज़म सां भी मुलाक़ात कंदो ऐं एशिया कप सां गॾु वर्ल्ड कप में टीम जी ओवरऑल परफॉर्मेंस ते मजमूई तौर ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ऐं वाज़े हुजे त जेको पाकिस्तान टीम जो बॉलिंग कोच हो जेको मोर्नी मोरकल जंहिंजो ॾखण अफ्रीका सां तालुक़ हुयो, उन गुज़िरे ॾींहुं पंहिंजे उहो जेको 6 महीननि जो पीसीबी सां उनजो कॉन्ट्रैक्ट हुयो, 1 महीनो अॻु में उन पंहिंजे कॉन्ट्रैक्ट खे ख़त्म करे उन उहिदे तां रिज़ाइन ॾेई छॾी ऐं उहो जेको उहिदो आहे उहो ख़ाली आहे। ज़रिए जो चवां त उन उहिदे ते उमर गुल जेको आहे उहो स्ट्रांग कैंडिडेट आहे जेके पाकिस्तान जी बॉलिंग की जिम्मेवारी ॾेई सघे थी। त ॿिए तरफ़ यूनिस खान के पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी कंहिं अहम उहिदे ते जेको आहे सो मुक़रर करण जा भी इम्कान। त अहिड़ी तरह सां वर्ल्ड कप में ख़राब कारकर्दगी जो मुज़ाहिरो करण बाद पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी सिलेक्शन कमेटी ऐं कोचिंग स्टाफ में तब्दीलियुनि जो जेको इम्कान आहे उहो हिन वक़्तु शुरू थी वियो आहे ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में समूरा कोचिंग स्टाफ जा मेंबर थिया या सिलेक्शन कमेटी जा मेंबर थींदा त उन में नवां माण्हू मुक़रर करण जी नज़र ईंदा। असांखे उन सां गॾोगॾु जेकी टीम जा रांदीगर जिन वर्ल्ड कप में ख़राब कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो आहे उन्हनि में भी शफलिंग जो इम्कान आहे त जेको ऑस्ट्रेलिया ते टूर ते वेंदी पाकिस्तानी टीम 3 टेस्ट मैच खेॾण लाइ पहिरियों जेको टेस्ट आहे उहो 14 दिसंबर ते पर्थ में शेड्यूल आहे। त उनजे लाइ नई सिलेक्शन कमेटी नई टीम जी सिलेक्शन कंदी। तमामु वॾो भोचाल आहे पाकिस्तान क्रिकेट टीम ऐं मैनेजमेंट कमेटी सां गॾु सिलेक्शन कमेटीअ में। हाणे ॾिसूं त कहिड़ा माण्हू अचनि था जिन के पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इन्हनि उहिदनि ते मुक़रर करे थो। पर वर्ल्ड कप में ख़राब कारकर्दगी खां पोइ एॾी वॾी तब्दीली जेकी आहे उहा एतिरो जल्दी थियण जा इम्कान
ज़ाहिर कया विया आहिनि या कंहिंखे बि ख़बर न हुजे एतिरो जल्दी इन्हनि समूरनि मामलनि खे एतिरो जल्दी निपटाए वेंदो। हाणे ॾिसूं त कहिड़ा माण्हू अचनि था जेकी इन्हनि ज़िम्मेदार उहिदनि ते मुक़ररु कया वञनि था। जी काज़ी राबेल, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी।